सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। करे असा इंसान उन मालिक के करे भूल जुदा न हो चवंदो बेशक न थियासीं पर असां थियण तो ॼणा चाहींदासीं उसां गॾिजी करे हलंदो। इन करे असां हर रोज़ उनजो नाम ध्यान सिमरन ज़रूर करनो। बेशक असां ओढ़ा न हूं पर तूं तो असांजो आहे, तूं तो असांजे वेहींदे, तूं तो असांखे बनाईंदे। उन खे पंहिंजे दिलि ऐं दिमाग़ मस्तिष्क ऐं हृदय में बणाए करे रखंदा। भई असां न बि हुजूं पर तुंहिंजो हुजणु असांखे तारे करे पार पहुचाए छॾींदो, उन ताईं आणे छॾींदो, ओढ़ा थी वेंदासीं। ऐं पोइ उनजो हुजणु असांजो नसीबु ईअं खोलींदो आहे जीअं असां पंहिंजे जंहिं शहर को आया आहियूं। अगरि असां बि आया आहियूं के केवलियूं मकोड़ा बि हूंदा आहिनि, असां गॾु पिया हूंदा आहिनि, त पोइ असां त गाॾी खड़ी करे जितां आया आहियूं पंहिंजे शहर में पहुची वेंदासीं। पर उहा केवली या मकोड़ो चवे त मूंखे उन शहर में पहुचंदो आहे, कॾहिं पहुचंदो? जितो असां आया आहियूं जेका केवली पई आहे उहा चवे त मूंखे बि जिते तव्हां वेंदा पिया उहो शहर ॾिसणो आहे, उते पहुचणो आहे, कॾहिं पहुचंदी? पहुचनि करे पूरी थींदी। पर उहा केवली अगरि असांजे कपिड़े खे चिमड़ी पवे असां गाॾी में चढ़ी करे पहुची वञूं त पोइ कीअं पहुचंदी? घणे टाइम में पहुची वेंदी? सिर्फ़ु कपिड़े में चिमड़ी असां पहुतासीं कलाक ॿी चई जो जेतिरो पवंदो चई कलाक में जेका सॼी ज़िंदगी न पहुची सघे उहा कलाक ॿी में पहुची वेंदी। साॻे नमूने जिते असां न पहुची सघंदा आहियूं जॾहिं उन सचे साईं जो पलो पकड़ींदा आहियूं त जीअं उहो पहुचंदा आहियूं की खड़ी करे असां बि उते पहुची वेंदा आहियूं, पंहिंजी मंज़िल खे वञी करे पाईंदा आहियूं, जॻह ते वञी करे पहुचंदा आहियूं। तंहिंजे करे असां उन सचे साईं जी दामन में ईंदा आहियूं, जे रहमत में ईंदा आहियूं, उनजी आसीस खे पाईंदा आहियूं। भई असांजी हैसियत बेशक केवली वांगुरु आहे, लेकिन तूं त उॾारी जो मालिक आहे। तूं त हिते हुजे या उते हुजे, तुंहिंजे पलक झपकण जी देरि बि कोन्हे। तंहिंजे करे असां इंसान उन पहुतरताई खे पकड़े करे हलंदा, उन चङाई खे संभाले करे हलंदा। ऐं जे लाइ असां नाम ध्यान खे जॾहिं संभाले करे हलंदा, कुछ वक़्तु वेही उस जे साईं जो नाम जपींदा आहियूं, सिमरन कंदा आहियूं, त पोइ उहा असांखे उन केवली वांगुरु उॾारे करे ऊचाई ताईं पहुचाए छॾींदो आहे। असां उन मालिक ताईं पहुची विया आहियूं। पर उनजे लाइ असांखे इन करे श्रद्धा, विश्वास, यकीन, प्रेम भाव, शेवा, सिमरन इहे सभु सेखारिया विया आहिनि त जीअं असांजी दिली भाव उन सां लॻाव हुजणु खपे। छाकाणि उहो असांजी नियत खे ॾिसंदो आहे, असांजी सोच खे ॾिसंदो आहे, हू असांजे भाव खे ॾिसंदो आहे। त असां जंहिंजो बि इज़त सां प्यारु कंदा आहियूं, इज़त ॾींदा आहियूं, ओड़ी भाग असांजो क़िस्मत खुलणु शुरू थी वेंदी आहे। ऐं सभ खां वॾो भाग हूंदो आहे उन मालिक सां मिली करे रहणु। सभ खां वॾी क़िस्मत हूंदी आहे उनजो थी करे रहणु। छाकाणि त ॿिया सभु जेके भाग ऐं नसीब आहिनि, अकुल, समझ, भाग,
पोस्ट, पद, माल, मिल्कियत, ये सब जन्म जन्म वक्त वक्त बदलवा रहना है, सब कुछ थींदा रहना है। कॾहिं आयो, कॾहिं वियो, कॾहिं पहुतो, कॾहिं न पहुतो, कॾहिं थियो, कॾहिं न थियो, कॾहिं हेठाई थी, कॾहिं मथाई थी, कॾहिं नफ़ो थियो, कॾहिं नुक़सानु थियो, कॾहिं इज़त थी, कॾहिं रुसवाई थी। लेकिन उन मालिक जो भाग कॾहिं ख़त्म न थींदो। जॾहिं उन सचे साईं जी रहमत सां जुड़ी करे हलंदा आहियूं तो खणी करे उते पहुचंदा आहियूं। बाक़ी त वरी लहण लाइ कुझु हूंदो ई न आहे, सदाईं ऊचाई हूंदा आहे।